मौलवी शहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो शख़्स हुयो रात जो पंहिंजी निंड पंहिंजो आराम छॾे टिनि गलियुनि में घुमंदो हुयो। माण्हुनि जो हाल अहवाल वठण जे लाइ मतां का माण्हुनि खे ज़रूरत हुजे, का उन खे ॾुखियाई हुजे, का उन खे मुश्किल हुजे, हाल अहवाल वठण जे लाइ रात जी पंहिंजी निंड छॾे घुमंदो हुयो। ईअं हली हली हिकिड़े घर जे साम्हूं गुज़रियो। हिकिड़े घर जे साम्हूं गुज़रियो त उतां हिकु ॿारनि जो रोअण आयो। वो शख़्स उन भित सां कंदे ॿुधण लॻो त अंदरां हिकु औरत चई रही हुई, बच्चा देगी रखी आहे, भाॼी बचे थी पई। ऐं उहो शख़्स उहे लफ़्ज़ ॿुधी फौरन दर खड़काइण लॻो, अंदरि दाख़िल थियो ऐं उन औरत खां ॿारनि जे रोअण जो सबबु पुछियईं। चयईं, मुंहिंजो मुड़ुसु शहीद जंग में शहीद थी वियो। असांजे केरु संभाल करण जे लाइ कोई वक़्त जो ख़लीफ़ो बि असांजी सार संभाल कोन थो ॾे। बच्चा घुरनि था, खाइण लाइ कुझु घुरनि था, लेकिन मां हुनखे दिलासो थी ॾियां त देगी पई आहे चुल्हे ते, बसि बचण वारी आहे, हो रोई रोई चुप थी विया। पोइ असांजी सार संभाल करण जे लाइ कोई। मुंहिंजो मुड़ुसु बि जंग में शहीद थी ऐं वो शख़्स ये लफ़्ज़ ॿुधी वापसि पोइते मोटण लॻो। वियो ऐं बैतल माल मां कुझु सामान खईं। जीअं सामान खणी ॿाहिरि निकितो, बैतल माल जे मुलाज़िम चयो, साईं मूंखे ॾियो त मां तव्हां सां ॻाल्हायां। उन शख़्स चयो, हे मुलाज़िम, छा क़यामत जे ॾींहुं बि तूं मुंहिंजो बार खणंदे? क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजो बार तूं खणंदे? ये लफ़्ज़ चई ऐं वो शख़्स निकितो, सिधो हिन औरत जे घर आयो। हिन औरत कुझु सामान ॾिनई त पंहिंजी अखियुनि जे साम्हूं उहो खाधो तयारु करायईं, ॿारनि खे बि खारायईं ऐं उहा औरत दुआ थी चए थी त काश तूं ख़लीफ़ो हुजी हा। त उहो रोई रोई चए पियो, उन चयो, भेण मूंखे माफ़ कजो, आऊं वक़्त जो ख़लीफ़ो आहियां जो हर मुश्किल में मिस्किन ऐं ग़रीबनि जी मदद कंदो हुयो। वो केरु हुयो? हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु। जॾहिं हज़रत उमर पहिरियों मुस्लमान काफ़िर हुयो त काफ़िरनि ऐलान कयो, वो कहिड़ो शख़्स आहे जेको मुहम्मद नाले पंहिंजो पाण नबी थो सॾाए, उनखे क़त्ल कंदो। सब ख़ामोश। हज़रत उमर उथी बीठो। उनखे माना वॾी ताक़त हुई, काफ़िरनि में माना उनजो वॾो जज़्बो हूंदो, ताक़त घणी अलाह साईं ने हज़रत उमर खे वो उथी बीठो, माना चई मां माना क़त्ल कंदुमि। उन तलवार खई, घोड़े ते चढ़ियो, निकितो। रस्ते में साहब हुयुसि, उमर तोखे हेॾी का बड़ा जो परेशानी, जल्दी में काॾे थो वञी? चई मोहम्मद खे क़त्ल करणु। चई मोहम्मद खे क़त्ल करण खां पहिरियां पंहिंजे घर जो निज़ाम पोइ मोहम्मद खे क़त्ल करणु। ऐं उहो त हज़रत उमर उतां ई मोटियो, वियो घर जी तरफ़। दर खड़कायईं, अंदरां आवाज़ आई, कुरान शरीफ़ पढ़ण आवाज़ आई। जॾहिं हिन जी भेण ऐं हिन जी भेणी जो लिखिया त दर खोलियो, पंहिंजी भेण खे चई छा पढ़ी हुई? अंदरों मूंखे आवाज़ आई, तूं छा पढ़ी रही हुई? मूंखे ख़बर पई आहे त तूं मुस्लमान थी वई हुई। त चईंसि इन दीन खे छॾ, हिन दीन खे चईंसि जेकॾहिं तूं उमर बिन जेकॾहिं चईंसि उमर खे चईं जेकॾहिं तूं ख़त्ताब जो पुटु आहे त मां ख़त्ताब जी धीउ आहियां। हज़रत उमर उनखे एॾो मारे जो वक़्तु वही आहे, पोइ बि उन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे खे न छॾियो। इहो ईमान हुयो। अल्लाह जे वास्ते नमाज़ खे काइम कर, दीन जे अचो। मूंखे हिकु साथी ॻाल्हि कई त माना हिकिड़े शख़्स मुस्लमान हुयो, नौकिरी हुयसि, उन खां पुछो कलमो ॿुधा?
तौबा अस्तगफिरुल्लाह मैं कलमो प्रति चए थो ला इलाहा इल्लल्लाह पाक मुहम्मद रसूलुल्लाह नबी से पाक आहे पर कलमो जीअं लिखियल आहे कलमे खे ईअं पढ़जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे जो वॾो फ़ाइदो आहे हिकिड़ो नूरानी अंबो आसमान ते जेको कलमे पे जेको पढ़े थो लुॾे थो अलाह साईं चए थो बीह रह चए थो न बीहणो जे हिन कलमो पढ़ियो जेतरे ने मग़फ़िरत न थींदी एक तूने माफ़ न कने मां न बीहंदो अलाह साईं चए ठीकु आहे माफ़ करे छॾ पोइ बीह कलमे जी माना भी सिखण घुरिजे ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह का सिवा कोई महबूद न है कोई इबादत जे लायक न है मुहम्मद रसूलुल्लाह हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा आखिरी